ख़बर शेयर कंदासीं। नओं देरो खां रादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी। नओं देरो में सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी चयो आहे त आऊं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो शागिर्द आहियां। हुन मूंखे सेखारियो आहे त क़यामत जे ॾींहुं जॾहिं बीबी जे साम्हूं वेंदसि त सुरखरो हूंदसि। नओं देरो हाउस में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह तकरीब खे ख़िताब कंदे सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणु हो त आसिफ अली ज़रदारी कंहिंखे वणे कोन थो, पर मां पार्टी खे जेतिरो बचाए उनखे संभाले सघां उनजी भरपूर कोशिश कंदो पियो अचां। जेकॾहिं जहिड़ो बि थिए त पाण मुंहुं ॾियां, वर्करनि खे तकलीफ़ न ॾियां ऐं तव्हांखे बि बचायां थो त मुल्क खे बि बचायां थो, जीअं ईंदड़ नस्लुनि खे साफ़ ऐं शफ़ाफ़ मुल्क मिली सघे। वर्करनि जे करे सिंध में 15 सालनि खां असांजी हुकूमत आहे। झूनो थी वियो आहियां, इन जे बावजूद वर्करनि सां हली रहियो आहियां। उन मौक़े ते सालगिरह तकरीब में सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी पंहिंजी भेण MPA फरियाल टालपुर सां गॾिजी सालगिरह जो 71 पाउंड वज़नी केक काटियो। उन मौक़े ते MPA MNA खुर्शीद जुनेजो, एजाज अहमद लगारी, सैयद अरशद राशिदी, हज़बुल्ला बुघियो, मोहम्मद अनवर बुरड़ो, सरदार चांडियो समेत पार्टी जा चूंडियल MNAs MPAs पार्टी उहदेदार ऐं वर्कर वॾे अंग में मौजूद हुआ। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।